ऑफिस बघड़ बणिजी वञनि, जिते जवाबदारनि खे कानूनी तहफ़ुज़ जो लाइसेंस हुजे, जिते पुलिस वारनि खे वर्दी पाइण खां गैर कानूनी कम कानूनी थियो वञे, उते लाक़ानूनियत ऐं जुर्म प्रमाण न चढ़ंदा त छा थींदो? बस पुलिस खे रिश्वत ॾियो ऐं जेके वणे उहो कयो। इहा ई साॻी सूरत-हाल आहे सांघड़ में मुंड जमड़ाऊ में, जिते 12 सालनि जे यतीम नींगर ग़ुलाम सरवर सां मुबैना जिनसी ॾाढाई कई वई। तफ़सीलात मूजिब मुंड जमड़ाऊ में 12 सालनि जे यतीम नींगर ग़ुलाम सरवर सां जवाबदार रियाज़ लाशारी जिनसी ॾाढाई कई। अहिड़ी दह नींगर जे चाचे मंगले थाणे ते ॾिनी, उते बि केस दाख़िल न कयो वियो। पुलिस इहो चई मोटाए छॾियो त वञी राॼोणी करियो। जवाबदार खे सियासी सपोर्ट हासिल आहे। तंहिं करे सांघड़ जा ॿार आईंदे बि हिन जी जिनसी ॾाढाईअ जो शिकार थींदा रहंदा, पर पुलिस पैसनि एवज़ इन्हनि जी पुठभराई कंदी रहंदी। मासूम नींगर ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइज़ेशन खे अपील कई त मूंसां इंसाफ़ कयो वञे। ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइज़ेशन जे जनरल सेक्रेटरी सांघड़ ऐं HRJDO न्यूज़ जे नुमाइंदे अली जाफ़री सोलंकी आला हुकाम खां मुतालबो कयो त हिन मज़लूम नींगर सां फ़ौरी इंसाफ़ करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। बसूरत दीगर कानूनी कार्रवाई कई वेंदी। इरमनाज़, HRJDO न्यूज़, हैदराबाद।